वरी नमाज अला सद कंदे फरमाए हाफिज़ू अलस्सलावात वस्सलातिल वुस्ता वक़ूमू लिल्लाहि क़ानितीन। बीबी उम्म सुलैम रज़ी अल्लाह ताला अन्हा नबी से जी दरबार में आई। अर्ज़ कन लगी साईं मां पांजे पाड़े पांजे महले जे औरतन सभिनी जे तरफों कासिद थी करे 4 हिकिड़ा कम खणी आई आहियां। पांजे पाड़े पांजे महले जे औरतन जे तरफां कासिद थी करे 4 हिकिड़ा कम खणी आई आहियां। साईं जन फरमान था बयान कर जैसे एक कम इहो आ मर्द जिहाद कंदा हन असां औरतां जिहाद न कंदियूं आहियूं। हाणे अहिड़ो को अमल दस्यो असां घर में कयूं जी अल्लाह असांखे मर्दन जे जिहाद जेतिरो सवाब घर में ॾेई छॾे। समझव ॻाल्हि के न समझव? पाण फरमायो ॿियो कहिड़ो कमु खणी आई आहियां जैसे मर्द वञी जमात सां गॾु निमाज़ पढ़ंदा आहिनि। हिकु निमाज़ पढ़नि जमात जे करे 27 निमाज़नि जो सवाब मिले। ॾींहं में 5 निमाज़ा पढ़नि सब खां वधीक नेकियूं कमाइनि। असां घर में 5 वक़्त पढ़ूं कुल 5 नेकियूं हो ॾींहं में 7 खां वधीक नेकियूं कमाइनि। असां कुल 5 कमायूं। हाणे अहिड़ो अमल दस्यो जो घर में कयूं अल्लाह असांखे बि ॾींहं में 7 खां वधीक नेकियूं मर्दनि जेतिरी नसीब करे। टियों कम ॿुधा चेसई मर्द सॼो महीनो निमाज़ पढ़ंदा आहिनि असां सॼो महीनो न पढ़ी सघंदियूं। किन हालतनि जे करे असांजी निमाज़ खुटी पवंदी आहे न पढ़ंदियूं क़ज़ा बि न कंदियूं आहियूं। असां जूं निमाज़ां खुटी पवनि मर्दनि जूं निमाज़ां पूरियूं थी वञनि। अहिड़ो अमल दस्यो जीअं महीने जूं निमाज़ां असां जूं बि पूरियूं थी वञनि। समझो था न बा? चौथों कम ॿुधा जैसे रमज़ान शरीफ़ ईंदो आहे मर्द रोज़ा रखनि पूरो महीनो रखी वञनि। असांखे किन हालतनि जे करे न रखणा पवंदा आहिनि पोइ क़ज़ा करणा पवंदा आहिनि। हुननि जा महीने में अदा थी वञनि असांजा वरी कुझु क़ज़ा रहिजी वञनि। अहिड़ो अमल दस्यो असां घर में कयूं जीअं अल्लाह असांजा रोज़ा बि क़ज़ा न करे उहे बि अदा थी वञनि। नबी साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमान था बीबी उम्म सुलैम ॻाल्हि ॿुध जिन जे तरफ़ां तूं कासिद थी मां ॾे आई हाणे मुंहिंजे तरफ़ां कासिद थी करे उन्हनि खे वञी करे चओ बांग जो आवाज़ तव्हांजे कननि ते पहुचे उथी करे दुनिया जो कमु छॾे उथी करे वञी करे तव्हां वुज़ू करे जल्दी जल्दी में निमाज़ पढ़जो। ईअं हमेशा कजो। मां मोहम्मद ज़ामिन आहियां मर्दनि खे जेतिरो जिहाद जो सवाब आहे जमात जो सवाब आहे महीने जूं निमाज़ां पूरियूं रोज़ा बि पूरा मां मोहम्मद अल्लाह खां तव्हांखे सभु सवाब वठी ॾींदुसि। बांग मिले जीव जी करे अल्लाह जी निमाज़ पढ़ंदा कयो। बांग ॿुधी निमाज़ ते न ईंदव न एॾी अल्लाह जी कावड़ थींदी अथव। हिकिड़ी ज़ईफ़ रिवायत आहे जंहिंमें इहा ॻाल्हि लिखियलु आहे त मूसा अलैहिस्सलाम वटि हिकिड़ी नौजवान औरत आई चए मूसा अलैहिस्सलाम मूंखां बुराई थी वई गुनाह थी वियो सम्झी चए मां सम्झो उन गुनाह जे करे मूंखे पेट थी वियो बच्चो ॼायो अॼु मां बच्चे खे क़तल करे आई आहियां। हाणे रब खां दुआ घुर अल्लाह मूंखे माफ़ी ॾे। मूसा अलैहिस्सलाम भॼे थो हेॾो गुनाह ब कया थी तुंहिंजे लाइ माफ़ी कोन्हे वञनि वरी अज़ाब न अचे असां बि वठिजी वञूं। औरत मोटी वई रब जिब्रील खे मोकिलियो वञ मुंहिंजे मूसा कलीमुल्लाह खे चओ छो न खे मोटायई चेसई 2 गुनाह वॾा कंहिं कुझु न जो ॿियो क़तल जो इन लाइ त माफ़ी कोन्हे। रब फरमा मूसा अलैहिस्सलाम इनखे माफ़ करे सघां थो पर जेको मुंहिंजी बांग ॿुधी निमाज़ ते न ईंदो आहे मां रब कॾहिं बि उनखे माफ़ न कंदो आहियां। काथे जवाब ॾेई सघंदो? अॼु हेॾे वॾे जलसे में मूंसां वाइदो कयो
हथ नथो खणायाव पर तव्हां ज़बान सां इहे लफ़्ज़ चओ त इंशाअल्लाह जेसीं ताईं हयाती आहे रब जी निमाज़ न छॾींदासीं। चओसि भई इंशाअल्लाह रब जी निमाज़ न छॾींदासीं। हिकिड़ा वरी चवंदा आहिनि असां अॻे निमाज़ पढ़ी कोन्हे का, हाणे अलाए अलाह क़बूल कंदो अलाए न कंदो, गुनाहगार हूं। याद रखजा अल्लाह कुरान पाक में हुक्म कयो मुंहिंजा हबीब करीम सब चो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुझे बानन सा गाला साईं केड़ा तुझा बाना फरमाई गुनाहगार बाना साईं केड़ी गाल गालायान कुरान में आयत नाज़िल थी फरमाई कुल या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिर रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। मुझे गुनाहगार बन सही गाल गाला तला तक़नतू मिर रहमतिल्लाह रब जी रहमत में ना उमेद न थियो, उमेद रखी अचण ता जो कमा। इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ सब ताजा गुनाह रिवात में दुआ भलो कान ज़बदुल बहरे समुंड ने तरह जे झग जे दा गुनाह तव मां अल्लाह ताजा सबई माफ़ कंदो।